हालानी रिपोर्ट इमरान अली लाशारी मीडिया हाउस मेरापुर मरकज़ में सैयद नज़ीर शाह DSP मेरापुर इज़हारी लाहौरी जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ हंगामे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मां हर कमु काफ़ी अरसे खां वठी छॾे वियो आहियां ऐं अहिड़ो कसमनामो मां मेहरापुर थाणे ते पिणु जमा करायो, लेकिन तंहिंजे बावजूदि DSP मेरापुर इज़हार लाहौरी मुंहिंजे दर ते पुलिस अटाला साण करे मूंखे घटि वधि ॻाल्हायो। हिन वधीक चयो त मां हर शइ छॾे वियो आहियां, लेकिन DSP ज़ोरी असांखे मजबूर करे रहियो आहे। हिन IG सिंधी अजीशेद बनज़राबाद खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं DSP मेरापुर ख़िलाफ़ क़दम खयो वञे, वरना ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। छा वेठो पंहिंजे ॻोठ ख़ुदाबख़्शा में आहियां। इहा सभिनी खे ख़बर आहे त ईद खां 2 ॾियारा अॻु में मां कसमनामो ॾेई SHA खे सभिनी सां मिली ऐं बाइज़त पंहिंजी अमन अमान जी ज़िंदगी थो चाहियां। हर गंदमो असां निकिरी विया आहियूं, अॻु में बि कोन कंदा हुआसीं, हाणे बि कोन था कयूं। को टाइम थियो आहे असांखे, रुॻो असां आहियूं पुराणे नाले में। हिन वक़्तु असां सां इहा आहे त इन्हनि ॾींहंनि 5-6 ॾींहंनि में असांखे केर बि कोन पिया आयो, न को कुझु असां वटि आहे। हिन वक़्तु कल्ह शाम जो असां अलम पाक जो कमु पे करायो, वॾी इमाम बारगाह मुंहिंजी तव्हांखे ख़बर आहे, जिथों जलसा जुलूस लंगर न्याज़ निकिरंदा, पूरा 10 ई ॾींहं असांजो प्रोग्राम हूंदो आहे हुते। कल्ह शाम जो DSP साहिबु मेरापुर जे पहुतो, 2 मोबाइलूं आहे, अचे उते मूंसां घटि वधि बि ॻाल्हाई ऐं दाबा बि ॾेई वियो त मां ॾींहं 2 में तुंहिंजो महिमान आहियां। मुंहिंजे बाबा सां कयो छा आहे जो तूं असांजो महिमान थो थी? जेको ॾोह आहे गुनाह आहे तूं ॿुधाए असांखे, जा का शइ अहिड़ी आहे त तूं पंहिंजो साफ़ ॿुधाए अचे, माण्हू वठी आ असां ॾे। न बसि ईअं दाबा साबा ॾेयूं, मूंखे हले वियो। वरी हिन वक़्तु कलाकु ॾेढ थियो आहे त DSP साहिब जी मोबाइल असांजी दर ते बीठी आहे, पुलिस असांजे दरनि ते बीठी आहे, ओताकुनि में बीठी आहे। चए ॿियो असांखे कुझु बि कोन थो, जो मां ईमान में आहियां। चए कुझु कोन थो, प्रेशर बि थो ॾियणु। प्रेशर ॾियण जो मतिलबु छा आहे? जेको मां कसमनामो बि ॾेई आयुसि, हर शइ तइ थी वई, ख़तमु थी वई। SHO